ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। घोटकीअ मां घोटकी भरिसां आदिलपुर थाणे जी हद ॻोठ अदलू सोलंकीअ में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबैना मुक़ाबिलो हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे। हिन महिल जी ताज़ा तरीन ख़बर आहे जेका असां शेयर कयूं पिया। आदिलपुर पुलिस मारिजी वियल ॾोहारी लाश खणाए तालका अस्पताल घोटकी मुंतक़िल करे छॾियो आहे। पुलिस मूजिबि मारिजी वियल ॾोहारी जी सुञाणप नाहे थी सघी। घोटकी भरिसां आदिलपुर थाणे जी हद ॻोठ अदलू सोलंकीअ में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबैना तौर ते मुक़ाबिलो थियो आहे। जिते पुलिस मारिजी वियल ॾोहारीअ खे लाश खणाए तालका अस्पताल घोटकी मुंतक़िल कयो आहे। पुलिस मूजिबि त मारिजी वियल ॾोहारी जी सुञाणप नाहे थी सघी।